रहमान रहीम सूरह अल अराफ़ रुकू नंबर 23। ऐं जिन असांजे आयतुनि खे कूड़ ॼातो तिन खे सिगो वधाए वधाए उतां हू सज़ा ॾींदासूं जितां ॼाणंदा ई न, ऐं उन्हनि खे मोहलत ॾींदुसि छो त असांजी रिथ पकी आहे। उहे ध्यानु न कंदा आहिनि छा त संदन संगती मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे का चरियाई कान आहे, उहो त रुॻो पधिरो ॾेजारींदड़ आहे। आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाहीअ में ऐं अल्लाह हर जिन्स मां जेकी पैदा कयो आहे तंहिंमें न निहारींदा आहिनि छा, ऐं त मतां संदन मौत जे ठहिरायल मुदत पक पूरी थियण ते हुजे। पोइ क़ुरान पुॼाणा कहिड़ी ॻाल्हि ते ईमान आणींदा। जंहिंखे अल्लाह गुमराह कंदो आहे तंहिंखे को हिदायत करण वारो कोन्हे, ऐं अल्लाह उन्हनि खे संदन गुमराहीअ में हैरान थियल छॾे ॾींदो आहे। ऐं ए पैगंबर तोखां क़यामत बाबति पुछनि था त कहिड़ी महिल अचणी आहे, चओ त उन्हनि जी ख़बर रुॻो मुंहिंजे पालणहार वटि आहे। अल्लाह खां सवाइ खेसि संदसि वक़्त ते को पधिरो न कंदो आहे। उन जे अचण जी महिल ॼाणप आसमाननि ऐं ज़मीन में ॻरी थी आहे, याने को सम्झी नथो सघे। उहा त अव्हां वटि ओचितो ईंदी। ए पैगंबर तोखां ईअं पुछनि था जो ॼणक तूं उन्हनि जो खोटींदड़ याने जाचे मालूम कंदड़ आहीं। खेनि चओ त उन जी ख़बर अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं वटि न आहे, पर घणा माण्हू न ॼाणंदा आहिनि। चओ त अल्लाह जे घुर धारां आउं पाण खे न की फ़ाइदो ऐं न की नुक़सानु पहुचाए सघां थो। ऐं जेकॾहिं कुझु ॼाणा हा त घणियूं चङायूं गॾु करिया हा, ऐं मूंखे को ॾुख न पहुचे हा। आउं त क़ौम मोमिननि लाइ रुॻो ॾेजारींदड़ ऐं ख़ुशख़बरी ॾींदड़ पैगंबर आहियां।